बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्ना मिनल ख़ासिरीन। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही सय्यिदना मुहम्मदिन व आलिहि व सहबिही व बारिक व सल्लिम। कच कमाए मकूड़ भगम अहद तो अल्लाह ए पिंजरो पापन में चोटी ताई चूर मालूम थई मजबूर मिठा रही गाल भाड़ा भरे बैठा है गुनाह गारा मुंह करे बैठा है हाणे असां काॾे वञे कोन था पंहिंजे महबूब जे सदके वरी बि तुंहिंजी असांजे न ॾिस उन गुंबद ख़िज़रा जे मदीना मिठी महबूब जे पाक गुण महबूब मदीने जे पग जे ॾिस अम्मा ख़ातून जन्नत जी चादर जे ॾिस असांखे ईअं अज़ाब में न मार मरण खां अॻु में तौबह में गमो शहादत जो नसीब कजाए। असां कूड़ कमाए वेठासीं असां पाण सां ज़ुल्म करे वेठासीं असां पंहिंजा हथ वठी वेठासीं पर तूं साईं बि सदके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी भी माफ़ी अदा कर कि महबूब जी उम्मत आहियूं जड़ायूं साईं असांजे लाइ तोखे अर्ज़ु करे ॻोढ़ा ॻाड़े ई गुनहगार मां वेठो आहियां ॿियो सभु पंहिंजे गुनाह खे पाण सुञाणे थो त मूं में अंदरि कहिड़ा गुनाह तुंहिंजा मालिक असांखे माफ़ी ॾे ॿे अङण आबाद कर मुंहिंजा असां फ़क़ीरनि जो ईद मिलादुन नबी क़बूल कर बरकतूं ऐं रहमतूं अता कर मुंहिंजा असांजा पैसा रंडियुनि ते ख़र्च न थियनि मुंहिंजा साईं ॿियनि कमनि में गुनाहनि वारनि में ख़र्च न थियनि असांजा पैसा दीन ते ईमान ते इस्लाम ते महबूब जे नात ख़ाननि ते सोने नबी की दावत पे खर्च थियनि मग़फ़िर वरहम वाला ख़ैर वाह अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि